पाण सिंधियुनि में जीअं उतरादी, छापरू, साहिती जहिड़े शब्दनि जो ॾाढो यूज़ कयो वेंदो आहे। एतिरो ई न मिटी माइटियुनि ते बि इन्हनि ॻाल्हियुनि ते वीचार कयो वेंदो आहे। उतरादी जो मतलब है सिंध के उत्तर पासे रहने वाला माण्हू। तव्हां सिंध जो नक्शो खणो, उनजे मथां ॾिसो उत्तर साइड जैकोबाबाद शहर, सखर ऐं शिकारपुर ईंदा। त हिन एरिया में रहण वारे माण्हुनि खे उतरादी चईंदा हुआ ऐं सखर में रहण वारनि माण्हुनि खे साखरू बि चईंदा हुआ ऐं ईअं ई शिकारपुर में रहण वारे माण्हुनि खे शिकारपुरी चईंदा हुआ, पर ईंदा इहा बि उतरादियुनि में हुआ। कई माण्हू हुनखे पंहिंजी आइडेंटिटी में यूज़ कंदा आहिनि कि मां उतरादी आहियां, मां साहिती आहियां, छोकी उन्हनि पंहिंजे वॾड़नि खां इहा ॻाल्हि ॿुधी आहे। पर अॼु जी नई जनरेशन खे हिनजी सही मालूमात आहे ई कान। ॻाल्हि करूं सैतियुनि जी, त हैदराबाद सिंध ऐं सखर जे विच में मोरो शहर, कंडियारो, ठारूशाह, नौ शहर जहिड़ा शहर पईंदा हुआ। हिननि शहरनि खे मिलाए एरियो ठहींदो जेके सैती डिवीजन चईंदा आहिनि। हुन एरिया जा रहंदड़ माण्हू सैती कहलाईंदा हुआ, छोकी उहो एरियो सैती हो। जीअं हिकु शब्द था ॿुधो न, जाबलू, मतिलबु जबल ते रहण वारा। जबल पाण पहाड़नि खे चईंदा आहियूं, पहाड़नि ते रहण वारा जाबलू कहलाईंदा आहिनि। जीअं छापरू, लसबेलो ऐं थाणो बुलाखान वारे एरिया खे चईंदा आहिनि, त हुते जा रहण वारा छापरू कहलाईंदा आहिनि। कोहिस्तान में रहण वारा कोस्तानी कहलाईंदा आहिनि। जीअं तव्हांखे ॿुधाए लसबेलो ऐं थाणो बुलाखान जे आसे पासे वारी ज़मीन खे कोहिस्तान चयो वेंदो। मिटी माइटी में छा इन्हनि ॻाल्हियुनि जो कोई महत्व न आहे? बिल्कुलु न। हिन ॻाल्हियुनि खे सिर्फ़ सिंध जी रहंदड़ आइडी लाइ यूज़ करणो खपे। ही ग़लति आहे कि मां उतरादी आहियां, उतरादी में शादी कंदसि, सैती आहियां, सैतियुनि में शादी कंदसि। ही ग़लति आहे। सिंधियुनि में हूअं ई रिश्ता मुश्किल सां पिया थियनि। अरे ही ॾिसो न, जोधपुर भी राजस्थान में है, सीकर भी राजस्थान में है, पर जोधपुर मारवाड़ एरिया में तो अचे ऐं सीकर शेखावटी एरिया में तो अचे। छा सीकर ऐं जोधपुर जा परिवार आपस में रिश्तो नथा करे सघनि छा?